जी बिल्कुल, सिंधु दरिया में चाड़ अचण खां पोइ जेको सिंधु दरिया जा वोकरा मांझन तालुके जे कचे तरफ़ तेज़ी सां वधी रहिया आहिनि। मांझन तालुके जो जहिड़ो कि खाणोट कचो आहे, राजड़ी कचो आहे, लाखा कचो आहे या मांझन जो ख़ुदि कच्छ वारा जेके बि इलाइक़ा आहिनि उहे तेज़ी सां पाणी हेठि अची रहिया आहिनि। हींअर असीं जेको आहे ऐं खाणोट जे कचे में मौजूदु आहियूं। हिते तव्हां ॾिसो पिया त पोयां जेके बि सिंधु दरिया जा वोकरा आहिनि उहे पिणु वधी रहिया आहिनि ऐं पोयां जेको ज़रे ज़मीनूं जेके फ़सुलु आहे उहे बिल्कुलु पाणी हेठि अची विया आहिनि ऐं जॾहिं त ॿिया फ़सुल उहे तेज़ी सां पाणी हेठि अची रहिया आहिनि। जॾहिं त कचे वारे इलाइक़नि में जेके बोड अचण खां पोइ जेके माण्हू हुया जिन्हनि जेके ॻोठ हुया माण्हुनि जा उन्हनि जो ज़मीनी रस्तो काटा थियण ऐं कुझु घर पाणी हेठि अचण खां पोइ उहे माण्हू जेके निजी बेड़ियुनि वसीले जेके पके तरफ़ मुंतक़िल थी रहिया आहिनि। जॾहिं त जेके मालवंद माण्हू हुआ उन्हनि पारां बि जेको पंहिंजो माल हुयो कच्छ हेठि उहे पिणु पंहिंजो माल खे मथे तरफ़ मुंतक़िल करे रहिया आहिनि। जॾहिं त सिंधु दरिया जा वोकरा उहे हेल ताईं बि जेके हिन पके तरफ़ तेज़ी सां वधी रहिया आहिनि। जेके आबादगोर हुया जिन्हनि जे ज़रे ज़मीनूं हुयूं जहिड़ो कि वणनि जो फ़सुलु हुयो, तिर हुया ऐं जॾहिं त चौपाए माल लाइ जंतर हुयो, जोर या ॿियो जेको फ़सुलु हुयो उहे पाणी हेठि तेज़ी सां अची रहिया आहिनि। जॾहिं त जेके माण्हू आहिनि जेके मुहाण आया उन बोड अचण खां पोइ उन्हनि में हिकु ख़ुशी जी लहर पिणु ॾिसण वटां मिले पई। जॾहिं त हिन साल जे भेट में जेके हींअर जेके राजड़ी ॿेले में खाणोट ॿेले में जेको 2 लख क्यूसेक पाणी ॿुधाइनि पिया जेको हींअर मौजूदु आहे। अञा बि जेके पाणी जो वकिरो वधी रहियो आहे, पाणी मथां अची रहियो आहे। जॾहिं त हिन साल जी भेट मथे गुज़िरियल साल जे भेट में ॾिसिजे त आपाशी खाते हिन साल बि के बि उपाउ न वरिता आहिनि। गुज़िरियल साल बि जेके आहिनि दरियाई बोड ऐं बरसाती बोड सबबु मांझन तालुके जा तक़रीबन 30 खां मथे ॻोठ जेके शदीद मुतासिर थिया। अॻु माण्हू बेघर थी रोडनि ते किनारनि ते तरसियल हुया, पर हिन साल बि ॾिसिजे त जेकॾहिं पाणी जी सतह तेज़ी सां वधियो ऐं वरी बि बरसाती जेके ॿुधाइनि पिया त बरसाति पवंदी, बरसाति जेकॾहिं पई ऐं ईअं ई दरियाई बोड जे जेके वोकरा तेज़ थिया, पाणी वधीक आयो त हिन साल में बि जेके माण्हुनि जे जेका पूरो गुज़िरियल साल जे मुतासिर माण्हुनि जे हंजनि में वधीक तकलीफ़ शुदा माण्हुनि खे परेशानियूं ॾिसण वटां मिलंदियूं। जॾहिं त आपाशी खाते जेके ॻोठ मुतासिर थींदड़ ॻोठनि जेके माण्हू हुया मुतासिर थींदड़नि जी बि का वार न कई। जॾहिं त जेके ॻोठ जेके पाणी हेठि ईंदा आहिनि जेके पके वारा उन्हनि खे बि रिंग बंदि न ॾियारियो वियो। जॾहिं त उहे बि हींअर जेके आहिनि उन बि मतिलबु वायर जा मुंतज़िर बणियल आहिनि, पर हींअर जेके सिंधु दरिया जा वोकरा आहिनि उहे तेज़ी सां वधी रहिया आहिनि पके तरफ़। जॾहिं त हींअर जेकी राजड़ी जे कचे वारे इलाइक़े में जेके माण्हू आहिनि जेके निजी बेड़ियुनि वसीले जेके मुहाण आहिनि उहे हेठि फाथल माण्हुनि खे पके तरफ़ कढी रहिया आहिनि बेड़ियुनि वसीले। जी।